चोर जी दाढ़ीअ में कखु। दोस्तो हिकिड़े ॻोठ मां हिकिड़े भाॻे जी चोरी थी वई। पुलिस जे हाल जी ख़बर हुअसि, तंहिं करे तकड़ी FIR कटाइण खां अॻु पंहिंजे मुंहं जांच कयईं। बाद में तर जे चङे मुड़स वटि लंघी वियो। चङे मुड़स खेसि ख़ातिरी ॾिनी। चङे मुड़स खे बि ख़ातिरी हुई त चोर ॿाहिरां कोन आयो हूंदो, को तर जो ई चोर हूंदो जंहिं ॾस ते चोरी कई हूंदी। चङे मुड़स ॻोठ ऐं तर जे समूरनि चोरनि ऐं काटकुनि खे तारीख़ मुक़रर करे पाण वटि घुरायो। सदोरा जॾहिं कठा थी क़तार में बीठा त चङे मुड़स खेनि चोरी उगाछण जे लाइ चयो, जंहिं ते कंहिं बि चोर हिमत न सारी ऐं समूरा पिंड पिण थी बीठा रहिया। आख़िर में चङे मुड़स उर्फ लठ सरदार सॼी क़तार में बीठल हमराहनि खे छह पर वटींदे करड़ी अख सां ॾिठो ऐं रड़ कंदे चयईं, बस ॿियो कुझु कोन्हे, चोर जी ख़बर पइजी वई, चोर साम्हूं ॾिसण में पियो अचे। संदसि इन्हनि लफ़्ज़नि ते हर कंहिं कन उपड़ा कया। लठ सरदार मथां रड़ कंदे चयो, चोर जी दाढ़ीअ में कखु आहे। क़तार में बीठलनि मां हिकिड़े कखु छंडण ख़ातिर पंहिंजी दाढ़ीअ खे छंडको ॾेई पाण खे ज़ाहिर करे विधो। अहिड़ीअ तरह चोर पकड़िजी पियो। चवंदा आहिनि न त चोर खे अंदर में चोरी पई खुखंदी आहे। दोस्तो, उमेद करियूं था त वीडियो अव्हां खे पसंदि ज़रूर आई हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि कंदव।